इन्हनि जो सम्मान कजो माना चवण जो मतलब इहो आहे सीधी सी गाल जे जेकॾहिं गाटे के झरियूं त इहो ई तो अर्थ निकिरे त जेकॾहिं असां हिननि जो सम्मान कंदासीं भई शेर थी रहंदा त हूअ पोइ माता वांगुरु शेर ते सवार थी वेंदी आहे। इन करे पंहिंजो पाण खे नारायण ठाहियो, नारायण वांगुरु रहो। नारायण माना नरम, पंहिंजो पाण खे नरम रखो। नारायण ठाहियो त हूअ लक्ष्मी वांगुरु सदाईं तव्हांजे पेरनि ते ई पई हूंदी, तव्हांजा पेर पई चुमंदी। हकीकत आहिनि त श्रद्धा वारियूं त आहिनि न। हाँ ले में तेरे वास्ते सब छोड़ के आ गई, ॿियो त नाले तक जी कुर्बानी। माइट छॾियऊं वेॾीअ ते त महराज चवंदो भई नालो मटणो पवंदो, गुॾीअ जा हिन जो छो नालो मटी ॾे जी भई राशियूं मिलाइण लाइ, राशियूं मिलाइण मट छोरे जो नालो रखीस भूपेंद्र मां भोजू, पोइ ॾिस तोखे शहर में रहण ॾे थो। तंहिंखां पोइ वीचारी ख़ुशीअ उहो नालो तक जी कुर्बानी ॾीन। पोइ एतिरो त लहिणो न यार, असां उन्हनि जी इज़त कयूं। मान सम्मान ई त घुरनि थियूं, पेकनि में कोन बेइज़ती थी थिए आहे, उते बि मान सम्मान ऐं उन्हनि खे प्यार ई मिलंदो आहे। असांजे करे पंहिंजो ससु नुंहं जा झगड़ा तव्हां ॿुधा हूंदा, कॾहिं माउ धीउ जो झगड़ो ॿुधो अथव? सुवाल ई कोन्हे। छो जो धीअ में ऐं नुंहं में असां फ़र्क़ु सम्झंदा आहियूं, जॾहिं की फ़र्क़ु न सम्झणु खपे। नुंहं खे पाण एतिरो प्यार ॾिजे जो हुनखे हुनजा पेका विसरी वञनि। असांजे खानदान में नुंहरुनि खां असीं पेरे कोन पवाराईंदा आहियूं। मुंहिंजे घर में मुंहिंजी नुंहं आहे न, अॼु ताईं ज़िंदगी में पेरे न पवायो आहे। उनखे प्यार ॾींदा आहियूं, उनखे धीअ वांगुरु, त पेकनि में बि कोन वेंदी आहे। हा माण्हू रुगो चएसि 8 सालनि खां पोइ हाणे हिन साल 10 तारीख़ राखी हुई, 15 अगस्त ते हुनजो बर्थडे हो, चई पुट हिन भेरे तूं महीनो खनि अची टिक, चई न मम्मी मुंहिंजो घर ई रुली वञे। क्या बात है, ख़रीद करे छॾी मुंहिंजे सॼे खानदान खे इन अखर त मम्मी मुंहिंजो घर ई जेको आहे सो लुटिजी वञे। त चवण जो मतिलबु इन नियाणियुनि खे। ऐं तव्हां ॾिसो न कॾहिं बि झगड़ो ससु नुंहं जो ॿुधो हूंदो, कॾहिं माउ धीअ जो कोन ॿुधो हूंदो। कंहिंजे घर में झगड़ा थींदा हुजनि ससु नुंहं जा, त आइडिया मां थो ॿुधायां, उहा आइडिया कयो। भॻवान जो कसम तव्हांजे घर में कॾहिं ज़िंदगी में झगड़ो थी त परमाणनि जीअण छॾे ॾींदो। उन नियाणियुनि खे प्यार ॾियो। ॿी सुबुह जो उथंदा न घर में, या पहिरीं ससु उथंदी या नुंहं उथंदी। जे नुंहं उथी वञे या ससु ई सम्झो उथी थी वञे, सिधो नुंहं जे रूम में घिड़ी वञे, बसि ईअं ॻिचीअ खां झले, हा 15-20 चुमियूं ॾेसि। की खिलण जी ॻाल्हि कोन्हे, पंहिंजी धीअ खे कोन ॾींदी आहियो। हा हिन नुंहं खे बि धीअ सम्झो न, चुमियूं ॾियोसि। पोइ छा जेके सुबुह साण गुड मॉर्निंग में 10-20 चुमियूं मिलियूं हुजनि, उहा वणंदी? हा उहा पाण खीरनी ठाहे प्यारींदी। हा सचे गे जी कुट्टी ठाहे खाराईंदी, कान मम्मी त ॻरी वई हुई। हा हकीकत अथव। हिकिड़े ने मुंहिंजी आइडिया ॾिनी, हिकिड़ी वीचारी नियाणी उथी आई, चई अंकल मां त पंहिंजे सस खे चुमी बि नथी ॾेई सघां। मुंहिंजो छो पुट? चई असांजो ॻाल्हाइणी ॿोलाइणी बंदि आहे। मुंहिंजो ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि आहे न। ससुणे आहे किथे? चई ओया। किथे? चई ओया आख़िरी मां जेको 4थे नंबर लाइन में कोन्हे पिंक कलर जो जेके कुर्तो पातल आहे। जो हा। चई इहा ई मुंहिंजी ससु आहे, मुंहिंजो तोखे ॾिसण में अचे थी? चई हा। मुंहिंजो हितां फ्लाइंग किस करीसि, हिन में ॻाल्हाइणो ई कोन पवंदो। तुंहिंजो पैगाम प्यार जो हुते पहुची वेंदो। ऐं हक़ीक़त अथव। पर जेकॾहिं ही त भई सस जी ॻाल्हि, पर नुंहं जो फर्ज़ु आहे, नुंहरनि जो फर्ज़ु आहे। जेकॾहिं धीअ थी रहंदियूं त सॼे जहान खे जीते वेंदियूं, पर जेकॾहिं नुंहं हिकिड़े ॾींहं लाइ बि ठही न त माना पोइ बेड़ो तरियो। हा उन में छा हिननि खां पेरे पवाइण बंदि कयो। छो पंहिंजी धीअ खां त पेरे पवाईंदा ई कोन आहियूं, पंहिंजे हिंदुनि में पवाईंदा आहियूं। ऐं हिते अञा शादी राति जो करे आई आहे वीचारी, सुबुह थींदो कोन, 60-100-150 महिमान जेके आयल हूंदा, बसि नारेल भञी 2-4-5 खणी हुन में थालीअ में पिया पिनंदा। सभिनी खे वीचारनि खे पेरे पवाए हिन नियाणी जी चेल चिॿी करे छॾींदा। वरी गॾु हिकिड़ी निराण बि ॾींदसि, ॾिसजां कंहिं घणो ॾिनो थालीअ में, उन सां वरी अहिड़ी ॾे वठ कबी न। इहा नई डिजाइन भई पार्टी जो ख़र्च वरी पब्लिक मां ई वठिणो आहे। इन मतिलबु कहिड़ो मूंखे सम्झायो, इन मां छा मतिलबु? इहो को सोण आहे? भॻवान कंहिं शास्त्र में लिखियल आहे भई नारेल भञो माण्हुनि खे फुरियो, ऐं सो हुन नियाणी जी चेल चिॿी कराए। ऐं वरी पेरे जेके उहो कंहिंखे सुञाणे पेरे पवंदी अचे, हीअ मुंहिंजी पुफी अथई, हा हीअ मुंहिंजी पुफीअ जी नुंहं जी वॾी भेण अथई। हाणे हुनजो मतिलबु कहिड़ो?
मुंहिंजी सभई ढंढ तरे में पो हिन खे छो थो ॿुधाई ऐं केतिरनि जूं शिकिनूं यादि कंदी हा उहा पोइ वीचारी गिची बसि ईअं वीचारी चेल चिबी करे ॾिनानि वीचारी इन करे इन्हनि नियाणियुनि खे प्यारु ॾिजो ऐं अॼु हेतिरा वेठा आहियो घटि में घटि जेकॾहिं मां जेकॾहिं 10 ॼणनि बि अॼु इहो मूंसां वाइदो कयो लाल साईं जे अॻियां त भई असां पंहिंजे नूरनि खां पहिरें कोन पवाईंदासीं त सुभाणे मां उन्हनि खे हितां हींअर खां वठी थो सलाम कयां जेके इन ॻाल्हि खे पंहिंजो कनि सुठी लॻेव मुंहिंजी का बि ॻाल्हि त खणी वठिजो ख़राबु लॻेव हींअर ई मूंखे ॾेई छॾिजो मुंहिंजो सुभाणे धमतरी में प्रोग्राम आहे मां उते वञी विराए ॾींदुसि